अहम ख़बर आहे शहदादपुर खां मुबैना अगवा ॼाणायल टिनि भेनरुनि ऐं संदनि सौट वारो मामलो जंहिंमें पुलिस चइनी ॿारनि खे अदालत में पेश करे छॾियो बयान रिकॉर्ड कयो वियो आहे। टिनी भेनरुनि ऐं नींगर अदालत में इस्लाम क़बूल करे मुस्लमान थियण जो बयानु ॾेई छॾियो। असांजे मुस्लमान थियण जे वालदेन खे ख़बर हुई, पंहिंजे वालदेन खे नथा सुञाणियूं, अहिड़ो बयानु ॾिनो वियो आहे। शेल्टर हाउस कराची में रहंदासीं, असांखे वापसि उते मोकिलियो वञे। नियाणियुनि ऐं नींगर जा वालदेन समेत हिंदू बिरादरी जा सभई अदालत में मौजूदु हुआ। अहम ख़बर आहे शहदादपुर खां मुबैना अगवा ॼाणायल टिनि भेनरुनि ऐं संदनि सौट वारो मामलो जंहिंमें पुलिस चइनी ॿारनि खे अदालत में पेश करे छॾियो बयानु रिकॉर्ड कयो वियो आहे। टिनी भेनरुनि ऐं नींगर अदालत में इस्लाम क़बूल करे मुस्लमान थियण जो बयानु ॾेई छॾियो आहे। असांजे मुस्लमान थियण जी वालदेन खे ख़बर हुई, पंहिंजे वालदेन खे नथा सुञाणियूं। शेल्टर हाउस कराची में रहंदासीं, असांखे उते मोकिलियो वञे। अहम ख़बर आहे शहदादपुर खां मुबैना अगवा ॼाणायल टिनि भेनरुनि ऐं संदनि सौट वारो मामलो जंहिंमें पुलिस चइनी ॿारनि खे अदालत में पेश करे छॾियो आहे बयानु रिकॉर्ड कयो वियो आहे।